बेपासे अवांखे अपडेट कंदा हलूं। सिंध काबीना कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि खिलाफ़ सख़्त ऑपरेशन करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सिंध जे सॼे कचे खे धाड़ेलनि खां क्लियर करायो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध काबीना जे इजलास में सूबे अंदरि पाणी बहिरान ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर ते पहुचनि पिया। सिंध काबीना कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि खिलाफ़ सख़्त ऑपरेशन करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सिंध जे सॼे कचे खे धाड़ेलनि खां क्लियर करायो वञे। सिंध काबीना जे इजलास में सूबे अंदरि पाणी बहिरान ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। सिंध खे घटि पाणी ॾियण ते सिंध दुश्मन बराबरि आहे। अवां ताईं ॿुधाईंदा हलूं त सिंध काबीना कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि खिलाफ़ सख़्त ऑपरेशन करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी जंडीर खां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर थे मुराद शाह जी सदारत में हाउस थी वियो आहे। इजलास में ॿियनि मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि सां गॾु ही अहम फ़ैसिलो कयो वियो आहे त सिंध काबीना हुकुम ॾिनो आहे IG सिंध पुलिस ऐं ॿियनि अख़्तियारनि खे त कचे वारनि इलाइक़नि खे धाड़ेलनि खां कयो वञे। अॼु काबीना जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त कचे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका बदमी वारी सूरत हाल आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ धाड़ेलनि जे ख़िलाफ़ बेरहम ऐं सख़्त ऑपरेशन कयो वेंदो। इन हवाले सां ज़रियनि वटां इहा मालूमात पिणु मिले पई त जोकी काबीना जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त ज़रूरी जेका टेक्निकल सपोर्ट हूंदी उहा ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां बि पुलिस खे मदद फराहम कई वेंदी। ख़ासि तौर ते रेंजर्स ऐं आर्मी खां जेका टेक्निकल सपोर्ट आहे उहा वरिती वेंदी ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ सखर कोटकी शिकारपुर कशमोर कंदकोट ऐं जमाबाद वारी जेका कचे जी पट्टी आहे उते सख़्त बेरहमानो ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते जेका मां पधराई जारी थी आहे उन में ॿुधायो वियो आहे त अॼु काबीना कचे में धाड़ेलनि जे ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी ठीकु आहे गाज़ी जंडेर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।